पनुआकिल क़ौमी शारा बाईजी चौक वटि रोड हादसे में फोत थी वियल जी सुञाणप कामरेड अब्दुल रशीद चनो तौर थी वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अव्हांखे ॿुधायूं पिया त काल्ह शाम धारे पनुआकिल जे क़ौमी शारा बाईजी चौक वटि हिकु ट्रक हेठां अची चिभाट जी फौत थियल हमराह जी सुञाणप थी वई आहे, जंहिंजी सुञाणप कामरेड अब्दुल रशीद चन्ना तौरु थी आहे। अब्दुल रशीद चन्ना जाखोड़ी माण्हू ऐं सिंध परस्त माण्हू हुयो। हिन न रुॻो पनुआकिल जे ऐं सखर जे सियासी समाजी माण्हुनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ मामलनि ते तारीख़ुनि में शामिल रहियो, पर हिन सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ इशूज़ ते पिण सियाफ़त कई हुई ऐं हू ताज़ो बाईजी चौक क्रॉस करे रहियो हो त रोड हादसे में पंहिंजी हयाती विञाए वेठो आहे। महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची